नाज़रीन, कंदकोट में SS न्यूज़ तरफा 3 डिसंबर ते हिक सिंध हिक सकाफ़त मल्हाइण वारे ऐलान खां पोइ मच कचहरीअ जी तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें सियासी समाजी अॻवाननि ऐं इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शिरकत कई। उन हवाले सां ॾिसूं था फरहान अली मलिक जी ही रिपोर्ट। मुबारक अली सोरियाणी में SS न्यूज़ तरफा ऐलान एक सिंध एक सकाफ़त के ऐलान का कंदकोट में जो मच कचहरी मुनक़िद कई वही है। अचो तो इतने मौजूद अॻवाननि सां क़ौमी अवामी के अॻवाननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं तुंहिंजे मासूम ॿारनि सां भी ॻाल्हि ॿोल कंदासीं। हू इन बाबति छा था ॿुधाइनि 3 डिसंबर के कीअं मल्हाईंदा। इन शानदार प्रोग्राम के पाण 3 डिसंबर ते एक वॾे रैली की सूरत में मल्हाईंदासीं ऐं तव्हां असांजो साथ हूंदो। इन खां अलावा ॿिया भी प्रोग्राम आहिनि जेके असीं तरतीब ॾींदासीं ऐं उन में तव्हांखे शामिल कंदासीं। हर साल जियां हिन साल भी जेको सिंधी मीडिया तरफा ऐलान किया वियो तो हर साल असी क़ौमी मच कचहरियूं मल्हाईंदासीं। सिंधी टोपी अजरक कल्चर डे उनकी एक शुरुआत थी हुई आहे ऐं असी सिंधियुनि खे पैगाम था ॾियूं तो अचो एक नई सिंध ॾियूं। उन सिंध में तालीम हुजे, मेरिट हुजे ऐं कत्लो गारत बंद हुजे, सेहत हुजे ऐं करप्शन फ्री सिंध हुजे। 3 डिसंबर असांजे लाइ जेका एकता जी ईद आहे उहा आम जेके असांजी मज़हबी ईदूं आहिनि असां उन खां भी इनखे वॾी ईद सम्झूं था। इन मौक़े ते असां शुक्रगुज़ार आहियूं SS न्यूज़ मालकान जा, उन जी इंतज़ामिया जा, साजिद सोलंगी साहब जन जा, जंहिं असांखे ई मौक़ो ॾिनो आहे जो असां सिंधी मीडिया ते पंहिंजी इन सिंधी सकाफ़त खे उजागर करे सघूं। SS न्यूज़ जे साथियुनि सहाफ़ी दोस्तनि जन ताईं शुक्रगुज़ार आहियूं जे हिन साल एक सिंध एक सकाफ़त जे उनवान सां जेको सो तक़रीब जेका असां मुनक़िद करण जो आगाज़ कयो आहे। क़ौमी अवामी तहरीक हिन सॾ खे जेको सो लबैक कयो आहे। सॼी सिंध में क़ौमी अवामी तहरीक तरफ़ां मोहब्बत सिंध मच कचहरियूं थियनि पियूं। महिरबानी साईं सहाफ़ी दोस्तनि जी ऐं SS न्यूज़ जी ख़ासि करे ऐं तव्हां समूरनि साथियुनि जी जंहिं क़ौमी अवामी तहरीक जे तालके कंदकोट जे नंढड़े यूनिट हिकिड़े मुबारक सोरियाणी में पहुची ऐं ही 3 डिसंबर जी जेका तैयारी थी थिए हिकिड़ी उनजी नंढड़ी तैयारी आहे जंहिंमें अॼु तव्हां सभी दोस्त शरीक थिया आहियो ऐं मच कचहरी आहे ऐं दोस्त सकाफ़ती प्रोग्राम आहिनि। ही सुजाग ॿार तहरीक जा नंढड़ा ॿालड़ा आहिनि जंहिंजी भरपूर हिकिड़ो उन में जोश वलवलो आहे जेको 3 तारीख़ ते सभ खां पहिरियां ऐं सुठे तरीक़े सां तव्हांजे लाइ ऐं तव्हां सां गॾु हूंदा। मां चाहियां थी हिन धरतीअ ते कारो नाणो कीअं हुजे, मारू सभु आज़ाद हुजनि, जे लाइ थाणो कीअं हुजे। गाड़ा गुल गुलाब जा मंतन जो कोलाद सिंधड़ी जो औलाद परखे ॾिसकायो। काका दाणी कैसी रांदे काका दाणी नेट को बाल वॾो थींदो तोखो वेंदो कोई खणी झूनी थी न ज़मीन पोड़ो थियो न सिज न बनीअ मथां बिज हारींदड़ हलिया विया। दबे पाँव कोई जाग न जाए, चलते हैं दबे पाँव कोई जाग न जाए, गुलामी के असीरों की यही ख़ास अदा है, होती नहीं जो कौम एक बात पे यकजा, उसका हाकमी फ़कत उसकी सदा है। जी सिंध SS न्यूज़ जा थोराइता आहियूं। उन्हनि जेको सॾु ॾिनो आहे हिकु सिंध हिकु सकाफ़त त सिंधी क़ौम जंहिं ॾींहुं सिंधी मीडिया जे तरफ़ां जेका असांखे सकाफ़ती सॾु ॾिनी आहे मीडिया जे तरफ़ां त सिंधी क़ौम उन ॾींहं खां वठी त सिंध जी तव्हां नज़र फिराए ॾिसो त ॻोठनि में वाहणो वस्ती में मोहब्बत सिंध मच कचहरियूं सकाफ़ती प्रोग्राम्स शुरू थी विया आहिनि। जी बिल्कुलु हिते मौजूदु अॻवाननि जी तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो चवणु आहे त 3 डिसंबर के बेहतरीन नमूने सां मल्हाए करे सिंधी हुजण जो सबूत ॾींदासीं। 3 डिसंबर के बेहतरीन नमूने सां मल्हाईंदासीं ऐं असीं सिंधी आहियूं जो जेको आहे साथ ॾींदासीं। सिंध खे हिकु करण जे लाइ पंहिंजे ॿारनि खे तालीम ॾींदासीं ऐं 3 डिसंबर के बेहतरीन नमूने सां मल्हाईंदासीं। कैमरामैन टीम सां गॾु फरहान अली मलिक SS न्यूज़ कंदकोट।